के आगाह कंदासीं। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में लाॻीतो लात ईंदी पई वञे पर ट्रांसपोर्टनि भाड़ा न घटाया आहिनि, जे करे मुसाफ़िर साॻिया ई ॻरा भाड़ा भरण ते मजबूर थी विया आहिनि। निगरान वफ़ाक़ी हुकूमत जे पेट्रोलियम शयुनि जे अघनि में लात ते आम तबिके खे को बि रिलीफ न मिली रहियो आहे। हिक पासे आम वाहापे जी शयुनि जा अघ चोट चढ़ियल आहिनि त ॿिए तरफ़ वरी ॻरा भाड़ा मज़दूरनि पोरियत तोड़े विचोले तबिके खे परेशानी में मुब्तला करे छॾियो आहे। उन हवाले से असां मुख़्तलिफ़ शहरनि मां धरती टीवी जे रिपोर्टर्स के वीडियो लिंक ते आगाही वठंदासीं ऐं ख़ान ॼाण वठंदासीं त सिंध शहर में पेट्रोलियम शयुनि जे अघनि में लात खां पोइ ट्रांसपोर्टनि भाड़ा घटाया आहिनि या न। ट्रांसपोर्टर खाते पारां ॻरनि भाड़नि ते ज़ाब्तो आणण लाइ कहिड़ी कार्रवाई कई वई आहे। अवां खे आगाह कंदासीं। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में लाॻीतो लात ईंदी पई वञे पर ट्रांसपोर्टनि भाड़ा न घटाया आहिनि। इन हवाले से कंबर मां असां वीडियो लिंक ते मौजूद है क्लार्क अहमद शांडियो जी। क्लार्क, कंबर मां भाड़ा घटिया आहिनि या न, आगाह कजो। जी बिल्कुल, निगरान हुकूमत तरफा मुसलसल पेट्रोल जे क़ीमतुनि में घटाई करण जे बावजूद भी ट्रांसपोर्ट माफिया जो है सो किरायनि में का भी घटाई न आंदी है, जैसे करे भाड़ा वधिक हुजण जे करे हितां जे मुसाफ़िरनि खे परेशानीअ सां मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। जॾहिं त कंबर खां कराची, हैदराबाद ऐं लाड़काणो, शहदादकोट समेत ॿियनि शहरनि ॾांहुं जेको आहे सो ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जा किराया साॻा ई रहंदा, जॾहिं त मुसलसल जेको आहे सो पेट्रोल में घटाई थींदी पई वञे ऐं जेको आहे ताज़ो ई जेको आहे सो जेको पेट्रोल में जेको 9 रुपया ऐं कुछ पैसा जेका घटाई थी आहे, उन बावजूद भी जेको हिन वक़्त ताईं जेको पेट्रोल की क़ीमत है उनमें कंहिं भी क़िस्म की का भी घटाई न कई है, जंहिंजे करे ट्रांसपोर्ट माफिया जेको आहे सो असां ॻाल्हि कयूं पंहिंजो मौक़िफ़ ॾियण खां त इनकार कयो। उन सां गॾोगॾु जेके मुसाफ़िर उन सां इहा ॻाल्हि कई जेके चवनि पिया त कराची जो जेको किरायो आहे उहो 1800 रुपया आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको हैदराबाद जो किरायो आहे कंबर खां उहो जेको आहे काथा 1200 रुपया त काथे 1400 रुपया वरिता था वञनि ऐं लाड़काणे जो किरायो 100-120 रुपया वरितो थो वञे। जॾहिं त जेको आहे हितां जे मुसाफ़िरनि खे इहो बि चवणो आहे जॾहिं त निगरान हुकूमत तरफ़ां जेको आहे सो पेट्रोल में घटाई कई थी वञे पर हिते को बि जेको आहे सो पेट्रोल जेके हिननि जा किराया आहिनि उनमें कंहिं बि क़िस्म जी घटाई नथी कई वञे। जॾहिं त जेको आहे सो इंतिज़ामिया तरफ़ां बि को बि तहरीक नथो वरितो वञे, न वरी जेको आहे इंतिज़ामिया के माण्हू जा अमलदार जेके हुजनि जेको आहे उहे अची करे हिननि खां पुछा कनि पर कंहिं बि क़िस्म जी पुछा नथी कई वञे ऐं साॻियो ई जेको आहे सो आवाम खे हिन हवाले सां को फ़ाइदो नथो पए। इहो जेको पेट्रोल में घटाई थिए थी उहो सिर्फ़ु जेको आहे पेट्रोल वारनि खे ऐं जेको आहे जेके मुसाफ़िरनि उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी जेको आहे सो उन्हनि खे इन हवाले सां को रिलीफ त नज़र नथो अचे। हुननि जो इहो बि मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द जेको आहे सो पेट्रोल जेको मुसलसल घटि थियो आहे त उनजे करे जेको आहे सो जेके हिन जा किराया आहिनि, भाड़ा आहिनि, उन्हनि में जेको आहे घटाई करे अवाम खे रिलीफ ॾियो। उन सां गॾोगॾु जेको आहे ॿिया जेके शयूं आहिनि उन्हनि में बि जेको आहे ॿिणो इज़ाफ़ो थींदो वञे पर कंहिं बि क़िस्म जो अवाम खे रिलीफ नथो मिले, जंहिंजे करे जेका हितां जी इंतिज़ामिया आहे उनजी या त नाअहली चइजे या त उनजी अदम तवजो चइजे, जंहिंजे करे जेको आहे सो माण्हुनि खे हिन वक़्त ताईं कंहिं बि क़िस्म जो रिलीफ न पियो मिले। जी ठीक है इखलाक, अवां जी मेहरबानी। नाज़रीन, तेल जे अघनि में लात त थी आहे पर ट्रांसपोर्टर इंतिज़ामिया तरफ़ां भाड़नि में लात न कई वई आहे। ट्रांसपोर्ट खाते तरफ़ां मुसाफ़िरनि खे को बि रिलीफ न मिली सघियो आहे। जो ही मां असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे चांद मोहम्मद गाड़ी जी। चांद मोहम्मद, हाणे त भाड़ा घटि थियणु घुरिजनि, उन हवाले सां इंतिज़ामिया को कदम खयो आहे? जी बिल्कुल, पेट्रोल के अघनि जी लात खां पोइ जेको ट्रांसपोर्ट इंतिज़ामिया है उहा जेका सो किरायनि में जेका सो घटिताई न थी सघी आहे। असीं हिन वक़्तु जोही शहर में मौजूद आहियूं, जॾहिं त हिते जे असां मुसाफ़िरनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। हिननि जो बि इहो ई चवणु आहे त जेका तेल जे क़ीमतनि में जेका लात खां पोइ जेको ट्रांसपोर्ट इंतिज़ामिया आहे उहा जेका सो भाड़नि में जेका सो लात न कई वई आहे। हिननि जेको आहे सो मुसाफ़िरनि मुतालबो कयो आहे त जेका आहे भाड़नि में कमी करे ऐं जेको आहे असांखे रिलीफ ॾिनो वञे। जी ठीक है जान मोहम्मद, अवां जी मेहरबानी। जी नाज़रीन, पेट्रोलियम में ताज़ो 10 रुपया फी लीटर लात थी आहे। जॾहिं त गुज़िरियल दिसंबर महीने में पेट्रोलियम शयुनि जा अघ घटाया विया हुआ, तॾहिं बि पेट्रोलियम शयुनि जा अघ वधाया वेंदा आहिनि त ट्रांसपोर्टर हिकदम भाड़ो वधाए छॾींदा आहिनि। पर अक्सर उहो ॾिठो वियो आहे त जॾहिं तेल जा अघ घटाया वेंदा आहिनि उन बावजूद भाड़ा साॻिया ई बरक़रार रहंदा आहिनि। उन जो सिधो मतिलबु आहे त आवाम खे तेल जा अघ घटण जी मद में को ख़ासि रिलीफ न मिलंदो आहे। असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे बांदी मां साजिद जमाली जी। साजिद, बांदी में ट्रांसपोर्टन भाड़ा घटाया आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल नाज़रीन, मां हिन वक़्तु मौजूद आहियां बांदी मेहरान हाईवे ते, जिथे पेट्रोल जेको आहे 10 रुपया लात थियण बावजूद बि जेको आहे ट्रांसपोर्टनि पारां जेके आहिनि किरायनि में का बि घटिताई न कई वई आहे। हींअर असां बांदी टू नवाब शाह अॾे ते मौजूद आहियूं ऐं उनखां बि जाइज़ो वरितो आहे ऐं सखर टू नवाब शाह अॾे ते बि जेको आहे पैसेंजरनि खां जाइज़ो वरितो आहे ऐं पिणु उन्हनि खां पुछा कई आहे त किरायनि में केतिरी लात कई वई आहे। जॾहिं त पैसेंजरनि जी उहा ई शिकायत बरक़रार आहे त
पेट्रोल जेको आहे लहण बावजूद बि जेको आहे हिते ट्रांसपोर्टनि पारां किरायनि में का बि घटिताई न कई वई आहे। हिन महांगाई जे दौर में बि जेको आहे सफ़र करणु तमामु ॾुखियो थी वियो आहे। जॾहिं त वधीक मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको आहे आम वहिंवार जेको आहे उहो बि काफ़ी मुतासिर थी वियो आहे ऐं पसींजरनि जी अच वञ जेकी आहे उहा बि काफ़ी मुतासिर थी रही आहे, छाकाणि त किराया जेके आहिनि उहे चोट चढ़ियल आहिनि। जी उहे चोट चढ़ियल आहिनि। जी ठीक है साजिद जमाली अव्हांजी मेहरबानी। नास्टीन अव्हांखे आगाह कयो पिया जॾहिं पेट्रोलनि शयुनि जा अघ वधाया वेंदा आहिनि त ट्रांसपोर्ट हिकदमि भाड़ा वधाए छॾींदा आहिनि, पर अक्सर उहो ॾिठो वियो आहे त जॾहिं तेल जा अघ घटि थी वेंदा आहिनि त उन बावजूद भाड़ा साॻिया ई बरक़रार रहंदा आहिनि।